प्यारे मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान है जंहिं ते रह बेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते सौ रहमतू नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। तज़किरा है सैयदना फ़ारूक आज़म रदी अल्लाह ताला अन्हु। ए आशिकाने सहाबा व अहले बैत, हाणे अवां जेका हिकायत ॿुधी उन में ॿिए ख़लीफ़े अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उमर फ़ारूक आज़म रदी अल्लाह ताला अन्हु जो ज़िक्र ख़ैर हो। संदन जी कुनियत अबू हफ्स ऐं लक़ब फ़ारूक आज़म आहे। हिकिड़ी रिवायत में आहे त पाण रदी अल्लाह ताला अन्हु 39 मर्दनि खां पोइ रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दुआ सां ऐलाने नबूअत जे 6 साल में ईमान आंदो। संदन इस्लाम क़बूल करण सां मुसलमाननि खे ॾाढी ख़ुशी थी ऐं उन्हनि खे तमामु वॾो सहारो मिली वियो। एसिताईं हुज़ूर रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुसलमाननि सां गॾिजी हरम पाक में ऐलानिया नमाज़ अदा फरमाई। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लामी जंगियुनि में मुजाहिदाने शान सां काफ़िरनि सां विड़िया ऐं सरकार काइनात जे तमामु इस्लामी तहरीकुनि ऐं सुलह ऐं जंग वग़ैरह जे तमामु मनसूबाबंदियुनि में वज़ीर ऐं सलाहकार जी हैसियत सां वफ़ादार ऐं रफ़ीक रहिया। आसमाननि तां तमामु मलाइक हुज़ूर फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आसमाननि जा तमामु मलाइक हज़रत उमर रदी अल्लाह ताला अन्हु जी इज़त कनि था ऐं ज़मीन जो हर शैतान उमर रदी अल्लाह ताला अन्हु जे ख़ौफ़ खां ॾकंदो आहे। नंबर 2 हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर रदी अल्लाह ताला अन्हुमा सां मोमिन महबत रखे थो ऐं मुनाफ़िक़ उन्हनि सां बुग़्ज़ रखे थो। नंबर 3 हज़रत उमर रदी अल्लाह ताला अन्हु जन्नतिन जा चराग यानी ॾीआ आहिनि। नंबर 4 ही उमर रदी अल्लाह ताला अन्हु उहो शख़्स आहे जेको बातिल खे पसंदि नथो करे। 5 फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अल्लाह पाक जी रिज़ा हज़रत उमर रदी अल्लाह ताला अन्हु जी रिज़ा आहे ऐं हज़रत उमर रदी अल्लाह ताला अन्हु जी रिज़ा अल्लाह पाक जी रिज़ा आहे। पस सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा के सब सहाबा में है बेशक सबसे ऊंचा मर्तबा फ़ारूक आज़म का। अल्लाह तबारक